अचो त ग़रीब मिसकीन जी मदद कयूं। जीअं त ही ॿार नाले नईम पुट अली गौहर चांडियो ज़िला नवाब शाह जे ॻोठ मशक जो रवासी आहे, जेको काफ़ी अरसे खां बुखार सां विढ़ी रहियो आहे, जंहिंजे करे हिन जे जिस्म में ॾकणी अची वई आहे ऐं हिन जे वालिद जो चवणु आहे त मूं वटि कुझु बि न हुयो, सो मूं पुट जे इलाज में लॻायो आहे। हाणे वसा वारनि खां अपील थो कयां त मुंहिंजी मदद कई वञे, जीअं पंहिंजे फितरत ज़कात ख़ैरात ॾेई हिन ॿार जे इलाज में मदद कंदा त रब पाक तव्हांजी रिज़्क़ रोज़ीअ में बरकत विझंदो। आमीन सोमे आमीन। अचो त इंसानी नाते के ग़रीब, मुजाहिल, मजबूर ऐं बचनि वारे इंसानी नाते मदद कयो। इलाज जी सॼी सिंध वारनि खां मदद थो करां त जीअं मुंहिंजी मदद कनि त मुंहिंजो ही नंढड़ो जो इलाज थी सघे। ऐं सॼी सिंध वारनि खां इहा अपील थो कयां त अलाही अलाह जे हबीब जे सदिके मुंहिंजी मदद कयो त जीअं ही मुंहिंजो नंढड़ो जेको आहे तव्हां पाण ॾिसी सघो था, खाइण पीअण लाइ हज़ूरतीअ मां हिन जी मदद कनि। जज़ाकल्लाह।